अस्सलाम वालेकुम नाजरीन, खबर शामिल क्यों था। ब्यूरो चीफ डिस्ट्रिक्ट खैरपुर मीरस जावेद अली गोपांग गंबट गुलाम सरवर शर हिंगोरजा वींदे रानीपुर मां अगवा संदस वारसन जो गुलाम कादर शर अली दोस्त शर गुलाम अकबर शर ज़ाकिर हुसैन शर ऐं ॿियनि शर बिरादरी जे माण्हुनि नेशनल प्रेस क्लब गंबट ते पहुची प्रेस कॉन्फ्रेंस ऐं एहतजाज कंदे चयो त असांजो भाउ गुलाम सरवर शर हिंगोरजा वींदे रानीपुर मां अगवा थी वियो आहे। गुलाम सरवर शर अंगारे जे ॾींहुं घरां निकिरी हिंगोरजा वींदे रानीपुर मां अगवा थी वियो आहे। अरबा जे ॾींहुं 4 बजे शाम जो संदसि भाउ नाले गुलाम कादिर शर खे संदसि भाउ जी मोबाइल नंबर तां कॉल आई। चयाई मां अगवा थी वियो आहियां। हिन अगवा कंदड़ सां ॻाल्हायो। उन सिर्फ़ ईअं चयो त पैसनि जो बंदोबस्तु कयो न त ॿी सूरत में लाश ईंदो। उन खां पोइ को बि राब्तो न थी सघियो आहे। असां SSP खैरपुर DIG सखर ऐं ॿियनि बस वारनि खे अपील था करियूं त असां मालवंद माण्हू आहियूं, असांखे ॿियो को बि सहारो कोन्हे। ख़ुदा जे वास्ते असांजी मदद करे असांजे भाउ गुलाम सरवर खे बाज़ियाब करायो वञे। तव्हांजे भाउ खे दाड़ेलनि जे चपे मां छॾाए वञे। तव्हांजो छा चवणु आहे? दाड़ेलनि जे चपे मां आज़ादु करे।